कंदड़ मनाते हुआ सरमदेगी थी मंसूर जो हम निशान उन जे नाले खां ॾकंदड़ मनाते हुआ उन सां लश्कर खज़ाने सां राकेश लड़िया उन चयो मूं लाइ काफ़ी आहे ख़ुदा सर अली मगी साहब सां गॾु सरमदेगी थी मंसूर जो हम निशान उन जे नाले खां ॾकंदड़ मनाते हुआ उन सां लश्कर खज़ाने सां राकेश लड़िया उन चयो मूं लाइ काफ़ी आहे मुंहिंजो ख़ुदा उन ज़माने जी खोटी रिवायत भॻी उन चयो माण्हू माण्हू आहे यज़ान आहे उन ज़माने जी खोटी रिवायत भॻी an interval for cigarette charge. समूसा करेंगे सर लाइव वाले को फेसबुक पे So everyone is welcome here in Ajahn Soro. उन ज़माने जी खोटी रिवायत भॻी उन चयो माण्हू माण्हू आहे यज़ान आहे सिर ख़ुदा जे अॻियां जो झुके थो झुके ॿियो परस्पर जे लाइक़ को इंसान आहे उन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं बदल अले तस्वीर आहे अले तक़वा बि आहे उन जे ॾींहंनि में सफ़ेद पगड़ियूं बदल अले तस्वीर आहे अले तक़वा बि आहे बुत परस्तीअ सां हटकण जी ज़रूरत न हुई अले मनसब बुहारण जा जोधा बि आहे हिकिड़ो मर्द कलंदर सफ़ा ना तव्हां जंहिंजी दस्तार फाटल न ॾेयूं हुई जंहिंजे कपिड़नि ते चतियूं ऐं पेवंद हुआ ज्ञान ताननि जे तीरनि सां सीरूं बि हुई उन जी ललकार सां लड़द याबुत कदा चंडू खाननि जी चांट बि झुटकण लॻी उन जी ललकार सां लड़द याबुत कदा चंडू खाननि जी चांट बि झुटकण लॻी किन त सजाद पोशन जा पटका डुबिया दिलि फ़क़ीरनि जी पीरनि जी फटकण लॻी ऐं मसन नशीनो घणो ई थियो हाणे दरगाहूं तकिया बि ख़ाली करियो तो मलाइक जो मस्यूद इंसान अचे उन्हनि जे भेजे में गांजा नाफियूं भरियो लाड़ तुंहिंजी लुटियल थींदो लुटी रही काल जलियो ठटो अॼुकल्ह अची बि वई अॼु तमाचीअ जे तड़ तां मुहाणा तड़िया या मीअं फापीअ जी मैयत उथी ऐं ज़माना असांजो कबीलो कुठो खूने नाहक जी कंहिंसां शिकायत न तुंहिंजी ओछीअ रविश जी न परवाह अथऊं खूने आशिक में लेकिन हरारत न मक़सदनि जे विचनि ते पढ़ी थो त पढ़ ॿी शहीदनि जे रत जी कहाणी न हिकु बिलावल हो घाणे में पीड़ियो वियो हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी न